अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत पारां सरकारी मुलाज़िमनि जे मुद्दे में 15 साल बाद में नोटिफिकेशन जारी न कयो आहे। हज़ारे नौजवान परेशान आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। सिंध हुकूमत सरकारी मुलाज़िमत लाइ उमिरि जी हद में 15 सालनि जी रियायत जो नोटिफिकेशन जारी न कयो आहे, जंहिं सबबि हज़ारे मुलाज़िम परेशान आहिनि। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, सिंध हुकूमत पारां सरकारी मुलाज़िमत लाइ उमिरि जी हद में 15 सालनि जी रियायत ॾियण वारो नोटिफिकेशन 5 महीननि खां जारी न थी सघियो आहे। जी इन सिलसिले में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन जे हिदायतनि तहत सेक्रेटरी नज़ीर अहमद कुरैशी पारां सेक्रेटरी सर्विसिस खे ख़त लिखी नोटिफिकेशन जारी करण जी दरख़्वास्त करे छॾी आहे। उन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन 1.5 साल खां जेका उहो गैर फ़ाल हुई, हाणे जेका उहो मुकमल तौर ते फंक्शनल आहे, जंहिं बाद मुख़्तलिफ़ खातनि में नौकरियुनि लाइ इश्तिहार बि जेके आहिनि उहे जारी कया विया आहिनि। कुझु जेके इश्तिहार उहे अञा पेंडिंग में आहिनि, पर 3 जून 2022 ते जेके मुलाज़िमत लाइ उमिरि जी हद में 15 सालनि जी रियायत वारो नोटिफिकेशन जो मुद्दो ख़त्म थी वियो आहे, जंहिंजे करे हज़ारे नौजवान जेके आहिनि उहे मुद्दत जो शिकार आहिनि ऐं उहे परेशान आहिनि। तंहिं करे सिंध हुकूमत खे इहा दरख़्वास्त कई वई आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको आहे हुकूमती पॉलिसी ते अमल लाइ पाबंद आहे, तंहिं करे उमिरि में रियायत ॾियण वारे मामले खे जेको आहे उहो हल कयो वञे। जी वॾी महिरबानी नासिन। सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि कराची खां।